बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा साथियो, दोस्तों, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो थधिड़ीअ शाम जो सलाम हुजे। असांजी दुआ आहे जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों, असां अलफ़ लैला जो किसो शुरू कयो आहे, जंहिंजा टे क़िस्तूं तव्हांजे अॻियां असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले में चौथी क़िस्त तव्हांजी नज़र कयूं पिया। उमेद आहे त तव्हां भरपूर इंजॉय कंदा। कल्ह तव्हांखे ॿुधायो टी क़िस्त में त शहज़ादीअ जेको किसो शुरू कयो हो देव ऐं सौदागर जो, मुख़्तसर ॿुधाए वञो, देव ऐं सौदागर जो, जेको देव सौदागर खे मारे पियो। सौदागर हुन खां साल जी बिथी वठी आयो त मां पंहिंजूं अमानतूं या वसियत वग़ैरह कयां, कर्ज़ पखा पंहिंजा लाहियां। पोइ देव वटि उहो साॻियो सौदागर साल खां पोइ मोटी आयो। पोइ उते पहुतो, देव जे इंतज़ार में हुयो त ॾिठई त हिकिड़ो पोड़ो आयो, उनखे ॿकरी गॾु हुई। उहो बची हिन सां वेठो। हिन जो ॿुधायसि त मां देव जे आजाम मूजिबि आयो हां। त हुन चयसि यार भला मां वञा कोन थो, ॾिसां त तुंहिंजो फ़ैसिलो छा थो थिए। वरी घड़ी गुज़री त ॿियो हमराह आयो, पोड़ो आयो, उन सां गॾु ॿ कुता हुया। उन सां बि न इहा ॻाल्हि कई। उन बि चयो यार हाणे मां वेहां थो, ॾिसां त तुंहिंजो छा थो थिए। वरी टियों आयो, उनखे हिकिड़ो साओ खच्चर हुयो, उन सां बि हिन इहा ॻाल्हि कई। उन बि चयसि चङो भला मां बि वेहां थो, ॾिसां त तुंहिंजो फ़ैसिलो छा थो देव करे, तोखे छॾे थो या तोखे मारे थो। इन्हनि जे ॻाल्हियुनि हूंदे ई देव अची वियो। पोइ देव हिनखे मारण जी पियो करे। जेॾीमहिल देव हिनखे मारे पियो त जेको पोड़ो हुयो, जंहिंखे ॿकरी गॾु हुई, उन पोड़े उथी हिनखे चयो त मां तोखे पंहिंजो किसो थो ॿुधायां। हीअ जेका मूंसां ॿकरी गॾु आहे, उनजो ॾाढो हिकिड़ो अजीब किसो आहे। मां किसो थो तोखे ॿुधायां, जेकॾहिं तोखे उहो किसो वणे त हिन जो टियों हिसो गुनाह माफ़ु कजां। देव चयसि त सही आहे। पोइ हुन पंहिंजो किसो बयानु कयुसि त हीअ मुंहिंजी घरवारी आहे, जादू ॼाणंदी हुई। मुख़्तसिर था ॿुधाईंदा हलूं। औलाद मूंखे कोन पियो थिए, मां ॿी शादी कयमि। उन खां पोइ उन मां मूंखे पुटु ॼाओ। पोइ हिन मुंहिंजी घरवारी मुंहिंजे ज़ाल खे बि जादूअ जे ज़ोर ते ॻऊं करे छॾियो, मुंहिंजे पुट खे जादूअ जे ज़ोर ते ढगो करे छॾियईं, गाबड़ो करे छॾियईं। पोइ चई मूंखे ख़बर कान्हे, मूंखे ॿुधाईं त तुंहिंजी ज़ाल मरी वई, तुंहिंजो पुटु जेको आहे सो अलाए काॾे वियो आहे। पोइ कुर्बानीअ जी ईद ई उनखे ढॻीअ खे कुहां पियो त ढॻी छुरी ॾिसी ऐं ढॻी जेको आहे त रोए पई, दाहूं पई करे, दड़ा पई हणे। मूंखे अलाए छा पियो थिए। मां 2-3 दफ़ा ईअं कयो, नेठि ढॻी वापसि कयो। मुंहिंजी ज़ाल चयो त न, इन ढॻी खे ढॻी ॾाढी भली, पर चई मुंहिंजी दिलि न पई चवे। ज़ाल जो मूंखे मजबूर कयो त चई त पोइ मां वरी उन ढॻीअ खे, नौकर खे चयुमि त तूं ढॻी खे कुर। ढॻीअ खे जो कुठोसीं त ढॻीअ मां मांस कोन निकिरियो, बाक़ी खल ऐं रुॻो हॾा निकिता। मां चयो भला हे त कमु ख़राबु थी वियो। वरी चयमि त भला उज़ा कयां। वरी पोइ गाबो आयो, गाबे सां खे बि जो कुहां पियो त चयईं त गाबो बि ईअं पियो करे, छुरी ॾिसे पियो त गाबो रोए पियो। चई हाणे मूंखे त ख़बर न पई पए। पोइ चई मूंखे घरवारी ॾाढो ज़ोर रखियो त न गाबो कुह न कुहंदे त मां घर छॾे हली वेंदी। मूंखे ज़ाल ॾाढो मजबूर कयो। पोइ चई मां नेठि मजबूर थी, मुंहिंजी दिलि न पई चाहे, मां गाबो वापसि कयो। हुनखे चयमि यार मुंहिंजी दिलि नथी चए, हिन गाबे खे वापसि काए। पोइ चयो मुंहिंजो नौकर जेको गाबो वापसि काए वियो। सुबुह जो नौकर मूं वटि आयो, अची मूंखे चई साईं तोखे मुबारक हुजे। मां चयो ख़ैरु त आहे। चई मुंहिंजी धीअ जेका आहे उहा थोरो घणो जादू ॼाणंदी आहे। त मां जीअं गाबो काए वियुसि त मुंहिंजी धीउ ॾिसी ऐं मूंखे चयो त बाबा हे त माण्हू आहे, गाबो किथे आहे। सो साईं हे तुंहिंजो पुटु थिए। पोइ चई मां तकड़ि में वियुसि, उन सां गॾु उनजे घर वियुसि त बराबरि गाबो बीठो मुंहिंजे साम्हूं। उनखे गाबे मां माण्हूअ जी शिकिल में आंदो। पर इहो आहे त पहिरियों मूंसां शर्त इहो कई त मां हिनखे गाबे में आणींदमि, गाबे जी शिकिल में माण्हूअ जी शिकिल में आणींदमि, पर शर्त इहो थी त हिनजी शादी मूंसां कराइजांइ। ऐं ॿियो शर्त इहो थी त तुंहिंजी ज़ाल जेको ज़ुल्म कयो आहे त मां उन ते जादू कंदसि। छो जो उनखे केॾी महिल बि मौक़ो मिलियो त वरी इहा साॻियो आहे पंहिंजी शैतानगिरी कंदी। मूं पाण नफ़रत ई मूंखे ज़ाल खां। मां चयोमांसि तुंहिंजी मर्ज़ी। पोइ चई मुंहिंजे साम्हूं गाबे खे जो माण्हूअ जी शिकिल में आंदई त मुंहिंजो पुटु, मां उन सां मिलियुसि, ॾाढो ख़ुशि थियुसि।
पोइ मुंहिंजी घरवारी खे न ॿकरी करे छॾियो, मुंहिंजे घरवारी खे न ॿकरी करे छॾियो। कुझु टाइम खां पोइ मां हुनजी शादी कराई। पोइ चई मुंहिंजी ज़ाल जेका हुई उनजी मुंहिंजी जेका नुंहुं हुई उहा गुज़ारे वई। पोइ मुंहिंजो पुटु चई त ॼण परेशान रहंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं बिना ॿुधाइण जे हलियो वियो। पोइ चई हाणे हीअ ॿकरी ही माना हुई त मुंहिंजी ज़ाल। पोइ चई हाणे इन खे कायूं ऐं पुछा कंदो, जिॾे ख़बर पवंदी आहे त भई काॾे ओॾे वञा थो पियो, हीअ ॿकरी साण आहे। हाणे ख़बर पई आहे त हिंदुस्तान आहे, त ओॾे बि विसे। अॼु जो हिते ॾिठुमि, तंहिंजे करे हिते अची वेठो आहे। हुन पंहिंजो किसो पूरो करे देव खे चयो, किसो इहो वणियो हुजे त हिनखे टियों हिसो गुनाह जो माफ़ु कर। देव चयसि यार तुंहिंजो किसो बराबरि दिलचस्पु आहे, मां हिनखे टियों हिसो गुनाह जो माफ़ु थो कयां। हिन इहो चयो। इन ते ॿियो कुराड़ो उथी बीठो जंहिंखे ॿ कुता हुया। उन चयसि यार हाणे ॿुध, मां बि तोखे किसो थो ॿुधायां। मुंहिंजो किसो वरी हिन खां बि ॾाढो अजीब अथई ऐं दिलचस्पु अथई। जेकॾहिं तोखे मुंहिंजो किसो वणे न त हिनखे अञा टियों हिसो माफ़ु कजांइ। देव चयसि त वाइदो आहे मुंहिंजो, तूं किसो ॿुधाए, जेकॾहिं मूंखे किसो वणियो त मां हिन जो टियों हिसो ॿियो बि माफ़ु कयां। हाणे हुन पोड़ो जंहिंसां गॾु ॿ कुता हुया उन पोड़े पंहिंजो किसो शुरू कयो। पोड़े चयसि त मुंहिंजो किसो ॾाढो अजीब ऐं ग़रीब आहे। मूंखे उमेदु आहे त तोखे ॾाढो वणंदो ऐं तूं हिन जो खून जो जेको तो चईं थो त मुंहिंजे पुट जो खून कयो अथई उनजो टियों हिसो तूं हिनजो माफ़ु कर। हिन चयसि हा मुंहिंजो वाइदो आहे मां ईअं कंदुमि। पोड़े चयसि त हीअ जेके मूंसां ॿ कुता आहिनि न गॾु, इहे मुंहिंजा ॿ भाइर आहिनि। हे जेके ॿ कुता मां काई घुमाईंदो थो पियो था, इहे मुंहिंजा ॿ भाइर आहिनि। चई जॾहिं असांजो पीउ वियो गुज़ारे त बाबे जी मिल्कियत जेका हुई 3000 दीनार बाबे जी मिल्कियत वञी बची। असां 3 भाइर हुआसीं, हर हिक खे 1000 दीनार मिले। 3 भाइर हुआसीं, हिक करा विरायासीं, हर हिक खे 1000। मूंखे जेको 1000 मिलियो, मां उन 1000 मां चयो ईअं खपी वेंदो कारोबार कयां। मां वञी खोलियो दुकानु, धंधो करणु लॻुसि। मुंहिंजे 2 भाइरनि खे बि पैसा मिलिया, हिननि बि पंहिंजे सम्झ मूजिबि वञी कारोबार शुरू कयो। मुंहिंजे हिननि 2 भाइर कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो जेको वॾो भाउ हो, जेको हिन 2 कुतनि मां हिकिड़ो आहे, उन छा कयो जो पंहिंजो जेको सामान हुयुसि उहो 1000 में खपाए वरी ॿियो सामान वठी ऐं चई त मां ॿाहिरि मुल्क वञा थो वापारु करणु, हिते मज़ो न आहे, मां ॿाहिरि मुल्क थो वञा वापारु करणु। अब तुंहिंजी मर्ज़ी। हो वियो हलियो, असांजो धंधो हलियो पियो। साल गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे दुकान ते वेठो हुजां, ईअं ॾिसां हिकिड़ो फ़क़ीर आहे। अब अलाह जे नाले ते चई, मां चयोमांसि फ़क़ीर माफ़ु कर। फ़क़ीर ईंदा आहिनि, कंहिंखे ॾिबो आहे वञ त माफ़ु कर। मां चई पंहिंजे ख़्यालनि में हुयुसि, मां चयोमांसि फ़क़ीर माफ़ु कर। मां चयो हिनखे इहो चयो त फ़क़ीर मूंखे माफ़ु कर, त हे रोअणु लॻो ऐं रोई ऐं मूंखे चई त तूं मूंखे सुञाणी नथो। हिन जो ईअं चयो त मां हाणे हिन खे गौर सां निहारणु लॻो। अड़े हे छा, हे त मुंहिंजो भाउ आहे। मां उथियुसि, मां वञी भाउ खे भाकुर पातो, वठी आयोमांसि अंदरि दुकान में, वेहारियोमांसि। अदा ॾे हाल अहवाल, तूं त वापार ते वेहीं। यार ॻाल्हि ई न पुछ, बसि का मुंहिंजी क़िस्मत अहिड़ी हुई, जेको माल हुयो ईअं सम्झ हिन महिल मुंहिंजो को माल न आहे। मुंहिंजो हाल इहो अथई जेको ॾिसींदो, टको कोन्हे, हिन महिल पिनी पियो थो वक़्तु गुज़र कयां। मां हिनखे हमाम ते मोकिलियो त वञी वेंजी सेंजी अचु। पंहिंजा कपिड़ा मां हिनखे ॾिना पाइण जे लाइ। मां चयोमांसि ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, भाउ आहे मुंहिंजो, तूं मूंसां रह। मां हिनखे पाण वटि रहायो, मां पंहिंजो साॻियो धंधो हलायां पियो। हिकिड़े ॾींहुं मां ॾिठो त मूंखे अॼु धंधे मां
1000 दीनार फ़ाइदो पियो आहे हिकिड़े ॾींहुं। ऐं मूं वटि जेका मूड़ी हुई मिल्कियत हुई हाणे वञी 2000 दीनार थी। मां हिसाब जो कयो त हाणे मूं वटि 1000 हुयो, हाणे वञी माना सम्झो 2000 जी मिल्कियत मूं वटि थी वई। हे जो भाउ हुयो वीचारो वेठो मूं वटि, कंगलो थी वियो सफ़ा। आख़िर हुयो त भाउ, हुयसि अफ़ा लहड़ा पर पोइ बि त भाउ हो। चई मां पंहिंजे भाउ खे चयो त दादा हाणे मूं वटि हिन महिल ईअं सम्झो त अलाह जो शुक्र आहे ॿीणी मिल्कियत थी वई आहे। तो यार हाणे तूं बि मुंहिंजो भाउ आहे, मूंखे मज़ो नथो अचे त तूं ईअं वांदो वेठो हुजे, या मां वेठो तोखे ॾियां तूं मूंखां घुरी। तंहिंजे करे अचु त भला हिनखे विरहायूं, हिनखे विरहायूं। माना ईअं सम्झो साॻियो तोखे 1000 जेको बाबे वारो हुयो 1000 दीनार मां तोखे ॾियां थो, बसि ईअं सम्झ तूं ॼण ॿाहिरि केॾे वियो ई कोन्हे, उहे साॻा बाबे वारा तोखे पैसा ॾियण मां ॾियां। हिन ते अदा तोखे शाबस आहे, ख़ुशि पियो थिए। मां चई हिनखे पैसा ॾिना, हिन वरी उते ई पासे में हिकिड़ो दुकानु वरितो। दुकानु वरितईं, चङो टाइम गुज़रियो। हाणे वरी मुंहिंजो ॿियो भाउ जेको ॿियो कुतो आहे, उन वरी छा कयो, उन बि पंहिंजी जेको सामान सड़ो हुयुसि उहो सॼो खपाए ऐं चई त न मां बि वञा थो वापारु। असां ॿिन्ही हुनखे रोकियो, हुन बि रोकियोसीं, मां बि रोकियोमांसि। अदा भलो आहे हिते जे न मां वापारु कयां। अदा तुंहिंजी मर्ज़ी, नंढिड़ो कोन्ही जो हाणे ज़ोर ज़बरदस्ती कयूं, पंहिंजी मर्ज़ी वारो आहे। चई मां हिन वापार जो सामान वरितो, हिकिड़ो काफ़िलो वञे पियो, हे उन वापारनि जो काफ़िलो हो, हे उन काफ़िले सां रवानो। असां पंहिंजे धंधनि सां साल पूरो थी वियो, हिनजी का असांखे ख़बर चार न। हिकिड़े ॾींहुं हू आयो, मोटियो, दुकान ते वेठो हुजे, अॼु मुंहिंजे दुकान ते पहुतो, मिलियो, रोए पियो। साॻी हुनारी ॻाल्हि, अदा मां सफ़ा कंगाल थी वियो आहियां, ईअं सम्झो पिनण जहिड़ो थी वियो आहियां, हिकिड़ो दरहम बि मूं वटि न अथई, ऐं न मूंखे पाइण जे लाइ कपिड़ा थी, इहे ई जेके कपिड़ा अथई न मूंखे पाइण जे लाइ कपिड़ा। ईअं त भाउ हो, पहिरियों त चयोमांसि अदा तोखे केॾो झलियोसीं, पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर ठीकु आहे अदा वरी बि भाउ आहे। चई मां हिनखे हवाम ते मोकिलियो, वेंजारियोमांसि, वेंजारे सेंजारे कपिड़ा ॾिनामांसि पंहिंजा, वरी वठी आयोमांसि पंहिंजे दुकान। उते वेही असां ॿिन्ही मानी बि गॾु खाई। मां हिनखे चयो दादा हाणे हीअं कर, तूं भला फ़िलहालु मूं वटि रह, साल जे आख़िर में मां पंहिंजे जेको मुंहिंजो धंधो आहे मां इन जो हिसाब किताब कंदो आहियां, साल में मूंखे घणो फ़ाइदो पियो। सो तोखे बि ख़बर आहे, तोखे बि 1000 मिलियो हो, मूंखे बि 1000 मिलियो हो, अधे खे बि 1000 मिलियो हो। हाणे फ़िलहालु त तूं रह मूं वटि, का ॻणती ॻाराणो न कर, खाइण पीअण हर शइ तोखे मिलंदी पई। बाक़ी हाणे रब साईं ख़ैरु करे, साल जे आख़िर में मां कंदुसि हिसाबु, उहो 1000 कटे, बाक़ी जेको बचियो अदा अधु तोखे ॾींदुसि, अधु मां खणंदुसि। हिनखे सही आहे, अदा हे मूं वटि रहे पियो, हे मूं वटि रहे पियो। कुझु ॾींहंनि खां पोइ मां हिसाबु कयो, पंहिंजे धंधे जो कयो हिसाबु, त 2000 दीनार वरी बि मूंखे वधीक थिया, माना ईअं सम्झो 3000 दीनारनि जो मुंहिंजो कारोबार थी वियो। मां 1000 साॻियो पंहिंजो रखियो, रब जो शुक्र कयुमि त रब बरकत विधी आहे। भाउ खे चयुमि त नफ़े मां अधु तोखे ॾींदुसि, 1000 दीनार मां वरी पंहिंजे भाउ खे ॾिना, 1000 मां पाण वटि रखियो। मां चयोमांसि दादा हाणे हे अथई, हाणे भला बिस्मिल्लाह करे तूं रोज़ी कर, अलाह वॾो आहे। चई साईं मुंहिंजे भाउ वरी हिन बि दुकानु खोलियो, दुकानु खोले ईअं असांजी ज़िंदगी गुज़रे पई, टई भाइर हाणे धंधनि सां हुजूं। चङो टाइम गुज़रियो, चई हाणे मूंखे बि इहा हूंदी त भला हाणे पंहिंजे मुंहं सां आहिनि, भला ठीकु आहे वक़्तु सुखियो पियो थो गुज़रे, नथा अचनि मूं ॾे त का ॻाल्हि कान्हे, भला वक़्तु ॿाहिरि आहिनि, वक़्तु त सुठो पियो थो गुज़रे, माना ख़बर चार मूंखे बि ॼण कान पई पए, मां बि पंहिंजे धंधे सां। हिकिड़े दफ़े चङे टाइम खां पोइ ॿई भाइर मूं वटि आया, ॿई भाइर मूं वटि गॾिजी आया।
ईअं वेठा कचहरी कंदे कंदे हिननि चयो दादा असां इरादो कयो आहे तूं बि असां सां गॾु हल त सफ़र ते हल घुमूं ॿाहिरि हल ॿाहिरि मुल्क। मां चयोमांसि दादा तव्हां ॿिन्ही पंहिंजो भाॻु आज़मायो, तव्हां कहिड़ा तीर हणिया आहिनि जो वरी हाणे तव्हां मूंखे, मुंहिंजो शुक्र आहे रब साईं जो मुंहिंजी रोज़ी हिते घर में सुठी पई थी थिए, तव्हां पाण बि त करे आहियो, ॾिस धक खाई आहियो, तंहिंजे करे छॾियो मूंखे मुंहिंजे लाइ इहो हिते बहितर आहे रोज़ी जेका आहे नसीब में उहा बहितर। चई मां हिननि खे जवाबु ॾिनो, हे वरी विया वञी पंहिंजे धंधनि धाड़ियुनि सां लॻा। वरी चई माना ईअं 6 महीने 8 महीने अचनि वरी अची मूंखे इहो साॻी ॻाल्हि कर, जॾहिं बि मूं वटि अचनि ॿई गॾिजी दादा हिते छा आहे हल त वापारु कई ॿाहिरि। मां चवां बाबा शुकुरु कयो रब जो मां न हलंदुमि। चई आख़िर माना ईअं हिननि खे कंदे कंदे 6 साल थी विया, जॾहिं बि मूं वटि अचनि 6 महीने 8 महीने त हिननि जी इहा त हल त ॿाहिरि हल छॾे हितां जो ॿाहिरि हली वापारु कयो। पोइ चई नेठि मां बि इंसानु हुयुसि, ॾाढो हिननि मूंखे कयो मजबूर। मां चयोमांसि हाणे तव्हांजी भला चओ था त भला ठीकु आहे त भला हाणे भाई रहियो मुंहिंजी मदद त तव्हां कोन सोचींदा हूंदव, भला नसीब आज़माए था ॾिसूं जे तव्हां चओ था त, पर भला हिकिड़ी ॻाल्हि त कयो हलूं जो न वापारु करणु त ॾियो ख़बर भला तव्हां वटि घणो घणो माल आहे, घणो कमायो अथव जो हितां सामान सड़ो वठूं वरी ॿाहिरि मुल्क खपायूं, तव्हां वटि घणो घणो माल आहे। उन्हनि चयो त असां वटि त कुझु बि कोन्हे, खाई खपाए चए ॾियो अथऊं, असां वटि त कुझु बि कोन्हे, जेको थिए पियो सो खाई पिया छॾियूं, जेको थिए पियो सो खाई पिया छॾियूं, अदा महांगाई लॻी पई आहे, ख़र्च वॾा आहिनि, असां वटि बचति माना का बि कान्हे, असां वटि कुझु की माना खाइण जा लटे कपेड़े पाइण जे माना अयाशीअ में जेको थियनि त वञनि उॾाइनि, माना हिननि वटि कुझु बि कोन्हे। भाइर हुया मां हिननि खे कुझु कोन्हे, वेही पंहिंजे दुकान जो वरी कयुमि हिसाब, साईं मां हिसाब जो कयो त 6000 दीनार निकिता, 6000 दीनार मूंखे पाण फ़ाइदो साल में, ॾाढो ख़ुशि थियुसि। मां उन जा कया 2 हिसा, मां हिननि खे चयो त हाणे हीअं था कयूं, हे जेके 3000 आहिनि हिन 3000 जो सामान था वठनि, वापारु था कयूं हिन 3000 दीनार जो, बाक़ी जेके 3000 बचा साईं मां छा कयो जो हुते घर में ज़मीन में खॾो खोटे ऐं उते रखी छॾियो, चवां पियो त भाइरनि जे चवण ते वञा त थो, पर अलाह ख़ैरु करे हिकिड़ो जेकॾहिं न बि थी पवे नुक़सान में वञा त भला कुझु त हुजे त मोटी अची वरी साॻियो पंहिंजो धंधो त शुरू कयां। मां उहे लिकाए रखिया, 3000 जो हिननि खे चयमि त वठूं सामान, हिननि चयो दादा सही, मां ॿिन्ही भाइरनि खे उन 3000 मां 1000 ॾिनो, अदा हाणे तव्हां बि पंहिंजी मर्ज़ीअ जो सामान वठो उते वापार जे लाइ, 1000 रखियुमि पाण वटि, ज़रूरी सामान असां वरितोसीं, ॿेड़ी वरितीसीं हिकिड़ी किराए ते, सॼो सामान रखियोसीं हिन ॿेड़ीअ में, बिस्मिल्लाह करे निकितासीं सफ़र, अॻ में सफ़र थींदा ॿेड़ियुनि ते, निकितासीं सफ़र ते। हल हलां हल हलां हल हलां हल हलां साईं को शहर वेझो न, महीनो पूरो असां हलियासीं, नेठि हिकिड़े शहर में असां वञी पहुतासीं, उते असां पंहिंजो माल लाथोसीं, असांजो भाॻु माल साईं असांजो हथो हथ खपे, ॾहूण ते असांखे फ़ाइदो, ॾहूण ते फ़ाइदो, हाणे फ़ाइदो जो पियो त चयोसीं त भला वापसि थियूं, लालच घणी सही न आहे, वापसि थियूं, आयासीं वापसि समुंड जे किनारे ते, जीअं जो उते आयासीं साईं छा ॾिसां त हिकिड़ी नौजवान छोकिरी आहे, फाटल ऐं पुराणा कपिड़ा पर फाटल पाता पिया अथसि, बीठी आहे,
जीअं जो वेझो थियासीं त हुन छा कयो जो मुंहिंजो हथु पकिड़े मुंहिंजे हथ खे चुमी ॾिनो, मुंहिंजे हथ खे चुमी ॾेई ऐं चवणु लॻी त ए आका, अॻ में बाना बानी जो हूंदा हुआ त मालिकनि खे आका सॾींदा हुआ, ए आका जेकॾहिं हिन तूं मूंसां नेकी कंदे त मां तोखे हुनजो बदिलो ज़रूरु ॾींदुसि, मूंसां ने चङाई करी त मां हुनजो तोखे इहो बदिलो ज़रूरु। मां चयोमांसि इहो त सुठो, पर मां ईअं न चाहींदुसि त मां तोसां नेकी कयां त तूं मूंखे हुनजो बदिलो ॾे, मां इहो चाहींदुसि त मां तोसां नेकी कयां, मूंखे तुंहिंजो बदिलो न खपे, उनजो एवज़ न खपे, मां तोसां चङाई कयां, मुंहिंजी दिलि थी चए त चङाई कयां पर बिना बदिले जे, लालच, तूं थी चई त मां तोखे हुनजो बदिलो ॾींदुसि, पर मां थो चवां त न, मां नेकी कयां, मूंखे बदिले जी ज़रूरत न आहे। हुन चयो त तव्हां मूंसां निकाह कयो, तव्हां मूंसां निकाह कयो, मूंखे पंहिंजे मुल्क वठी आ, मूंसां भलो न तूं हलंदे त मां वाक़ई इन जी क़ाबिल आहियां, तूं मूंखे ॾिसंदे त मां सुघड़ बि आहियां, इख़लाक़ वारी बि आहियां, तूं पाण मूंखे ॾिसंदे ऐं मां उन नेकीअ जो तोखे बदिलो ज़रूरु ॾींदुसि। ऐं मुंहिंजे हिन ज़ाहिरी शिकिल ते बि न वञजांइ, तूं मुंहिंजो किरदारु ॾिस, पर महिरबानी कर मूं ते थोरो कर, तूं मूंसां निकाह। पर तीअं बाक़ाइदे गिक थी पई, मिंथूं पई करे, हाल हीणा हसि, मूंखे अलाए छो हुन ते रहम अची। मां चयो बराबरि का वीचारी आहे परेशान, न त औरत थी ऐं केरु चवंदी, बराबरि वीचारी का परेशान आहे, कोई वाई कोन्हे। मां चयोमांसि ठीकु आहे, तूं मूंसां हल। मां हुनखे कपिड़ा ॾिना, छो जो कपिड़ा फाटल हुअसि पुराणा, मां हुनखे कपिड़ा ॾिना, उन ॿेड़ीअ में मां हिन जे रहण जे लाइ वरी हिकिड़ो बिस्तरो बि लॻाए ऐं मां बाक़ाइदे हिन जी इज़त करणु लॻुमि, इज़त सां मां हिन सां पेश अचां पियो, ख़्याल बि हिन जो कयां पियो। हली ॿेड़ी, ॾाढो हीअ मूंसां इख़लाक़ सां तमामु सुहिणे नमूने सां मूंसां पेश पई अचे, आसे आसे मुंहिंजी बि ॼण हिन ते दिलि थी, ॻाल्हियूं अहिड़ियूं करे जो मूंखे हिन जी ॻाल्हियुनि में मज़ो अचे, मां ॾींहं राति ईअं सम्झ त हिन सां वेठो हुजे, ॾींहं राति चवां त वेठो हिन जूं ॻाल्हियूं ॿुधां, एतिरे क़दुरु जो माना मां ॿाहिरनि ॾे बि कोन पियो वञा, ॾींहं राति मां हिन वटि वेठो हुजे, हिन जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं मूंखे ॻाल्हियूं पई वणनि, चवां त पियो हिन जूं ॻाल्हियूं ॿुध, चई ॿाहिरनि ॾे जो मां न पियो वञा त ईअं सम्झ ॿाहिरनि खे ॼण ॾुख थियो, ॿाहिरि मूंखां थोरा सम्झां पियो त नाराज़ थिया, हुननि खे वरी इहो त हिनखे पैसो आहे, तॾहिं त पैसे ते बांवर, असांखे ॾिनो अथई, असांखे ॼण नौकर थो सम्झे, वरी जो हीअ मिली अथसि त हाणे इन जे करे असां सॻा भाइर बि विसरी विया आहियूंसि, असुलु पैसो अथसि, पैसे ते बांवर अथसि, न हुजेसि पैसो त पोइ ईअं नमूना करे, माना मुंहिंजी माल दौलत ते बि ॼण चङाई विसरी वियूं, हाणे ॼण साड़ पियो थिए। चई हाणे हिननि खे इहो थी थियो बहानो, जो हिन माईअ वारो हिननि खे थियो, हाणे अची हिननि खे इहो थियो त का अहिड़ो बहानो कयूं, का अहिड़ी अटकल कयूं त मुंहिंजो जेको माल आहे उहो सॼो पाण फॿाए। चई इंसान आहे शैतान जे असर में अची आहे, हिननि पाण में सलाह कई मूंखे मारण, त हिनखे मारियऊं, मारे ऐं पोइ जेको आहे त हिन जी सॼी मिल्कियत ऐं इहा माई बि असां खणूं, सॼी मिल्कियत बि असां, हाणे चई बाक़ाइदे हिननि पाण में सॼो प्लान ठाहियो मुंहिंजे ॿिन्ही ॿाहिरि। चई साईं हिकिड़ी राति मां हुन सां गॾु हिते सुतो पियो हुजां त हिननि छा कयो जो असां ॿिन्ही खे खयनि, निंड पिया हुजूं, असां ॿिन्ही खे खयनि,
ॿधी पहिरियों त निंड में ई असां सुता पिया हुजूं, असांखे माना काबू करे ऐं हिननि खणी असांखे समुंड में उछलाए, ॿेड़ीअ मां मथे करे हिननि असांखे ॿेड़ीअ मां समुंड में उछलाए। चई जीअं जो हिननि समुंड में असांखे चई उछलायो त मूंखे हिन माईअ चयो हो न त मूंसां नेकी कर, मां बदिलो ॾींदुसि ऐं मुंहिंजी ज़ाहिरी शिकिल ते न वञ। चई कुदरत ख़ुदा जी हीअ को जादू ॼाणंदी ही अलाए छा। जीअं जो हिननि पाणीअ में असां ॿिन्ही खे उछलायो त हिन जी अखि खुली सुती पई, जीअं पाणी में उछलाइनि त हिन जी अखि खुली हिन हेॾे होॾे ॾिठो, हीअ जिन थी वई, जिनड़ी थी वई, माण्हूअ मां जिनड़ी थी वई। साम्हूं मां चईंदई गोता पियो खावां, मूंखे खणी ऐं घड़ी पलक में हिकिड़ो ॿेट हुजे समुंड में विच ते हिकिड़ो ॿेट हुजे, उन ॿेट ते मूंखे खणी आई, मूंखे हुते छॾे पाण वरी गुम थी वई। जीअं अखियूं पटियमि ॾिठमि, मूंखे हुते छॾे पाण अलाए काॾे वई। पियो हुजां हुते भाइरनि ते, पियो सोचां त केॾियूं मां भाइरनि सां चङाई कयूं, मुंहिंजे त नित में कोन हो, पर भाउ थी मूंसां केॾियूं हिननि कई आहे, माना हे त मूंखे मारे चुका, माना ॼण इहो मूंखे ॾुख बि हुजे भाइरनि जो, सोचां बि वेठो पियो। ॿिए ॾींहं ते सुबुह जो हीअ साॻो मोटी आई, उते मोटी आई, मूंखे अची चई त मां तुंहिंजी बानी आहियां, तोखे त समुंड मां बि मां खणी आई हुयसि। सम्झां पियो त बराबरि मूंखे लाथई त मां ॾिठो बि, ऐं अलाह जे हुकुम सां मां तोखे मरण खां बि बचायो, तुंहिंजी हयाती हुई सबबु मां चयसि तोखे रब जे हुकुम सां मां मरण खां बि, न त तुंहिंजे भाइरनि इहो ई प्रोग्राम ठाहियो त तोखे मारींदा, मां तोखे मरण खां बि बचायो। हाणे ॿुध, तोखे मां चयो न त मुंहिंजी ज़ाहिरी सूरत ते न वञजां, सो अॼु ॿुधाई थी, हाणे लिक जी ॻाल्हि कान्हे, असुल में मां जिन आहियां, जिनड़ी आहियां, मां तोखे ॾिठो हो, मूंखे तूं वणी वियो ऐं मां मुस्लमान बि आहियां, मां ख़ुदा खे बि मञां थी, उन जे रसूल ते बि मुंहिंजो ईमान, इन जे करे ई मां तो वटि इन वेस में आई हुयसि, जंहिंमें तो मूंखे ॾिठो ऐं मां वरी तोसां निकाह बि कयो, छो जो तोखे चयो मूंसां निकाह कर, मूंसां नेकी कर, नेकीअ जो बदिलो ॾींदीसि, तो मूंसां नेकी कई, ॾिस मां तोखे ॿुॾण खां बचायो। बाक़ी इहो आहे त तुंहिंजे भाइरनि ते मूंखे कावड़ आहे, तुंहिंजे भाइरनि ॾाढो ग़लति कयो, केॾो तूं पंहिंजे भाइरनि सां हले, तोसां भाइरनि इहो कयो, ईअं सम्झो हो त पंहिंजे पर में तोखे मारे वेठा, पर तोसां गॾु मुंहिंजा बि दुश्मन थिया, मूंखे बि त हिननि पाणीअ में उछलायो, मूंखे बि त हिननि मरण लाइ उछलायो, सो हाणे तूं मूंखे न चइजां, बाक़ी मां तुंहिंजे भाइरनि खे छॾींदीसि कान। मां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अजब में अची वियुसि, जिन में ॿुधाई त मां जिनड़ी बि आहियां, मां चयो हाणे अलाह तोखे ख़ुशि करे, तुंहिंजो थोरो थियो मूं ते, जेको चई पई त थोरो लाहींदी मैं, तुंहिंजो बराबरि उहो थोरो थियो, शाबस अथई तो मूंखे मरण खां बि बचायो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जिथे एॾो कयो थी ईअं न कर, मुंहिंजे भाइरनि खे न मार, कीअं बि हिन वरी बि मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि जी नियत आहे, मुंहिंजे भाइरनि खे न, कि मुंहिंजे भाइरनि खे मारींदीअं त पोइ ईअं सम्झ त मुंहिंजी दिलि तां तूं लही वेंदी, तोखे ख़बर हुजणु खपे त मां पंहिंजे भाइरनि सां केॾी मोहबत कई आहे, इहे अॼु अहिड़ा न आहिनि, उथंदे खां मुंहिंजा भाइर ईअं आहिनि, पर वरी बि जो अबे जा अम्मा जा पुट आहिनि त मां हिननि सां पंहिंजी वसम वार कोशिशि कंदो आहियां त भाइरनि सां सही हलां, बसि हाणे हो पंहिंजे नियत खां तबियत खां आहिनि मजबूर, पर पोइ बि आहिनि त मुंहिंजा भाइर, तोड़े हुननि खणी मूंखे माराइण जी कई, पर मुंहिंजी दिलि नथी चए, सो तोखे शाबस आहे, पर इहो आहे त
मां तोखे इहा इजाज़त न ॾींदुसि त तूं मुंहिंजे भाइरनि खे मार। जे भाइरनि मुंहिंजनि खे मारींदीअ चवणु न कंदीअ त मुंहिंजे दिलि तां लॻी। हिन चयो ठीकु आहे, अॼु राति मां उॾामी वञा थी। जिनड़ी हुनजे अॻियां त का देरी कान्हे। मां अॼु राति उॾामी वञा थी। मां जेको आहे त हुननि जी ॿेड़ी जेका आहे, ॿेड़ीअ में वेंदा हूंदा, मां वञी हुननि जी ॿेड़ीअ खे ॿोड़ियां थी, मां हिननि खे मारींदी। मां चयो मां तोखे हेॾो पियो थो चवां, चई बि थी त तुंहिंजी मूंसां मोहबत आहे, पोइ बि तूं मुंहिंजो चवणु नथी करी। भला मुस्लमान त आहीं न, चई थी मां मुस्लमान आहियां न। मां तोखे ख़ुदा जो कसम थो विझी चवां, ख़ुदा जो कसम विझी थो चवां, रब जो वास्तो थो ॾिए त ईअं न कर। बुछड़े लाइ उहा पंहिंजी जेका बुछड़ाई अथसि उहा ई नियत काफ़ी अथसि। पर कीअं बि न आहिनि त मुंहिंजा भाइर आहिनि, त मुंहिंजा भाइर। मूंखे चई त न, मूंखे तुंहिंजो बि ॾुख आहे ऐं मूंसां बि हिननि कई आहे। मां बि ख़ुदा जो कसम खणी थी चवां त मां हिनखे छॾींदसि। मां चई बाक़ाइदे हिनखे ॿाहूं ॿधणु लॻो, मिनथूं करणु लॻो। मां चयो पोइ बसि जेकॾहिं ईअं कंदीअ त पोइ बसि मुंहुं में आसिरो तूं न रख, पोइ बसि तुंहिंजो रस्तो पंहिंजो, मुंहिंजो रस्तो पंहिंजो। की घणो जॾहिं मां हिन सां इहो कयो, ॾिठो मां आस्ते आस्ते इहे ॼण थधी थी, मिंथ मेड़ बि कईमांसि, दाब दड़को बि ॾिनोमांसि, आस्ते आस्ते ॼण हिनजी कावड़ कुझु घटि। हीअ मूंखे ॿांह खां वठी ऐं उॾामण लॻी। देरी कान थी, हाणे मूंखे पंहिंजे घर जी, जेको मुंहिंजो घर हुयो जितां निकितो हुउसि वापार जे लाइ, मुंहिंजे घर जी छित ते अची मूंखे लाथई। मूंखे लाथई, मां लथुसि हेठि, आयुसि पंहिंजे घर में। पहिरियों ई इहो सोचियुमि, छो जो भाइरनि त सॼो मूंखे हथें ख़ाली खणी पाणीअ में उछलायो हो न, टको ई कोन हो, कमायो त जाम पर उहो त खणी आहे ॿाहिरि। सो पहिरियों ई अचण खां इहो कयुमि त जिते पैसा पूरे रखिया हुअमि घर में, वञी खोटण लॻो। खोटियमि, पैसा पिया कढियमि। पैसा साॻा मूं वटि 3000 गंज पैसा हुया। मुंहिंजी गिराकी बीठल हुई। आयुसि त ईअं सम्झणु माण्हू मुंहिंजे इंतज़ार में हुया। मुंहिंजी वापारियुनि सां लेन देन हुई, सामान मिलियो, देरी कान थी। वरी मां उहो साॻियो पंहिंजो दुकानु खोलियो, मुंहिंजो दुकानु हली पियो। मुंहिंजो दुकानु हली पियो। सोमवारीअ जो मां मोटियुसि पंहिंजे घर। जीअं जो घर अचां त ॾिसां त 2 कुता मुंहिंजे घर में ॿधा पिया। मूं वटि त कुतो आहे ई कोन। मां चयो मथां भुलियो हुजां। जीअं वेझो वियुसि, कुतनि जो मूंखे ॾिठो त कुता उथी पिया। ईअं कुता मूंखे ॾिसी उथिया। मां कुतनि खे पियो ॾिसां त ॾिठुमि त ईअं कुतनि जी अखियुनि मां ई पाणी वहणु लॻो, रोअण लॻा। रोई ऐं मूंखे ज़बान कढी ऐं 2 कुता मूंखे चटण लॻा। मां चयो हे छा असर आहे, हे छा चकर आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे, पर हूअ जेका मुंहिंजी घरवारी हुई उन मूंखे चयो त हाणे मूंखे त वॾी कावड़ हुई त मां हिननि खे मारियां, छो जो हे न तुंहिंजा सॾण न मुंहिंजा सॾण। मूंखे त वॾी कावड़ हुई त मां हिननि खे मारियां, पर हाणे तो मूंखे मजबूर करे विधो। पर इहो आहे त माफ़ीअ जे लाइक़ु पोइ बि न आहे, छो जो हिननि खे जॾहिं बि वारो मिलंदो न त हे वरी उहो साॻियो कमु कंदा। तंहिंजे करे हाणे तुंहिंजे चवण सां मां हिननि खे मारियो कोन, बाक़ी हिननि खे सज़ा वरी बि ज़रूरी। सो तुंहिंजे भाइरनि खे मां हे कुतो बणाए छॾे। हाणे हे तुंहिंजा भाइर 10 साल इन हालत में हूंदा, 10 साल इन हालत में हूंदा। 10 सालनि जे विच में हे माण्हू न थींदा। 10 साल पूरा थींदनि पोइ माण्हू थींदा। ॾुख ॾाढो थियो, पर सोचां पियो त भाइरनि बराबरि हिन जो बि ॾोह कोन्हे, भाइरनि कई त नाजाइज़ ई आहे। भला इहो बि शुक्र आहे मारे न कोन। पोइ चई साईं हाणे इहे कुता मूंसां रहणु लॻा।
हाणे किॾे बि वञा त ॿाहिरि जो आहिनि त कंहिंजे आसरे ते छॾियां कोन, किॾे बि वञा त इहे पाण सां गॾु वठी वेंदो। हाणे हिननि खे बि 10 साल पूरा थियण वारा, अलाह में उमेद आहे त 10 साल पूरा थींदनि त हे साॻा माण्हूअ जी शिकिल में मुंहिंजा ॿाहिरि थींदा। सो अॼु हितां वञा पियो कंहिं कम सां हिते जो टपियुसि त ॾिठुमि सौदागर खे, पुछियोमांसि, सौदागर पंहिंजो हाल ॿुधायो, ॾाढो अजब लॻो, ॾाढो अजब लॻो। सो उन जे करे चयोमांसि, यार तुंहिंजी कहाणी त ॾाढी अजीब आहे, मां वेहां थो, मां ॾिसां त देव तोखे छॾे थो, तोखे शाबस आहे जो तूं वरी मोटी आयो आहे, ॾिसूं त देव तोखे छॾे थो या मारे थो। उन जे करे वेही रहियसि। सो देव मुंहिंजो किसो त इहो। हाणे जेकॾहिं मुंहिंजो किसो तोखे अजीब लॻो हुजे त 3 हिसो माफ़ु कयो अथईसि हुन जे करे, ॿियो 3 हिसो बि मुंहिंजे करे माफ़ु करे। देव ॻाल्हि ॿुधी हिनखे चयो त यार बराबरि तुंहिंजो किसो बि ॾाढो अजीब आहे, मां तव्हां सां ज़िबान कई, मूंखे बराबरि दिलि सां लॻो, तंहिंजे करे मां हिन जो ॿियो 3 हिसो बि माफ़ु कयोमांसि। माना हाणे ईअं सम्झो त खून जा 3 हिसा पिया थियनि, 2 हिसा माफ़ु कयामांसि, बाक़ी हिकिड़ो हिसो खून जो अञा मुंहिंजो हिन ॾे रहे थो, अञा जेको आहे त मुंहिंजो हिन ॾे खून जो किसो रहे थो। इते 3 पोड़ो थियो। 3 पोड़े चयसि, भला मां जे किसो ॿुधाई, मुंहिंजो किसो जे तोखे वणे त बाक़ी बक़ाया खून हिनखे माफ़ु कंदे? चई त हा, जेकॾहिं तुंहिंजो किसो बि अहिड़ो हूंदो न त मुंहिंजो वाइदो आहे, बाक़ी हिकिड़ो हिसो रहियल अथसि, मां हिनखे माफ़ु कंदुमि। हाणे खच्चर वारो जेको पोड़ो हो, उन चयसि, यार मुंहिंजो किसो हिननि ॿिन्ही खां अजीब अथई। चई अजीब आहे त मां माफ़ु कंदोमांसि। हिन चयसि, पोइ ॿुध, हे जेको खच्चर ॾिसींदो न, हीअ अथई मुंहिंजी ज़ाल। हिकिड़े दफ़े मां वियुसि सफ़र ते, पूरो साल मां हिन खां परे हुयुमि, सफ़र ते हुयुमि, सामान वठां पियो खपायां पियो, वठां पियो खपायां पियो, भलो मुंहिंजो ईअं सम्झ त ट्रिप मुंहिंजो भलो थियो। जॾहिं ॾिठमि त हाणे जाम कमाए वियुसि, मोटियुसि, मोटण जी कंहिं त हाणे साल गुज़री आहे, मोटियुसि, घर पहुतुसि, राति थी वई, अचां जो घर, कंहिंखे ख़बर कान्हे, हीअ ॿुधायो कोन मां, जीअं जो घर अचां पंहिंजे कमरे में, ॾिसां त मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो हबशी हिकिड़ो नौकर हुजे बानो, उन सां गॾु सुती पई, पिया था पाण में ॻाल्हियूं बि कनि, टहक टहक टहक, खिलण भोग टहक लॻा पिया अथनि। मां जो वञी मथां बीठो मान, पेर जो खड़को थियो, हिननि मूंखे ॾिठो, हिननि जो ॾिठो त हीअ पहिरियों टप ॾेई उथी, पाणीअ जो हिकिड़ो लोटो खणी आई, भॻी सो पाणी जो लोटो हिकिड़ो खणी आई, पाणी जो लोटो खणी आई। जी मां मतिलबु ईअं सम्झ परेशान थी वियुसि, अकुल ई कमु न पियो करे त भला मुंहिंजी ज़ाल, मां केॾो हिन ते एतमाद हुयो कि मां माना ईअं सम्झो त ॼण मुंहिंजो अकुल कमु कोन पियो करे, ईअं सफ़ा गुमसुम लॻो पियो हुउमि। हीअ तकड़ में भॻी सो लोटो बि हिकिड़ो खणी आई, उन लोटे ते ॾिठुमि त अलाए छा ईअं वेठी पई पढ़े, ईअं पढ़ी पढ़ी खणी फूक ॾिनी, पढ़ी ऐं हीअं मूं ॾे हारे, चई त इहो पंहिंजी सूरत छॾे कुते जी सूरत थी वई। साईं देरी कान थी, मां माण्हूअ मां कुतो थी वियुसि। कुतो जो थियुसि, हिन छा कयो, जो वई सो हिकिड़ी लठ खणी मूंखे 2-3 लकुण वहाए मूंखे घरां कढी, ॾाढो ॾुख थियो। आयुसि, हिन जो मूंखे धिके कढियो, असुल बीहण ई कोन ॾिनई, दर जी ॿाहिरां जी बीह रहे, पर हाणे हिते बीही बि छा कयां, नेठि हलियुसि अॻिते,
ॾिसां हिकिड़ो कासाईअ जो दुकानु आहे, कासाईअ जो दुकानु आहे, उते आयुसि। कासाई बि गोश्त कटियो कि अहिड़ी हॾियूं हुयसि जेके वरी हेठि उछलाए, हॾियुनि जो ॾिठमि त मारी। हाणे जो कुतो थी वियुसि त मां हॾियूं पियो खावां। कासाईअ जो मूंखे ॾिठो अलाए कहिड़ो को रहम पइजी वियुसि, अलाए मिसाल को मुंहिंजो रंग रूप बणी वियुसि, का जिन्स बणी वियुसि। सो कासाई मूंखे बुचकर ॾेई, जेॾी महिल गोश्त खपाई त मूंखे बुचकर ॾेई पाण सां गॾु पंहिंजे घर वठी आयो। मां बि चवां पियो त भला को अझो त हुजे। चई जीअं जो आयासीं कासाईअ जे घर, कासाईअ जी हुजे का धीअ। जीअं कासाई मूंखे घर वठी आयो, आगुर ते पहुतुसि त कासाई पंहिंजी धीउ खे सॾु कयो। धीअणसि जो मूंखे ॾिठो त पीउ खे चई त बाबा हे छा धारियो माण्हू वठी आयो आहियां घर। कासाई चयसि मां काथे आहे माण्हू? छोकिरी चयसि बाबा हे तोसां गॾु जो आहे, इहो कुतो, इहो माण्हू अथई, मर्द अथई, इन ते इन जी ज़ाल जादूअ कयो अथई, ज़ाल जादू कयो अथई। अड़े पोइ छोकिरी चयसि बाबा जी चई त मां हिनखे साॻियो माण्हू कयां। चई अलाह खे मञ, वीचारे सां ज़ुल्म थियल आहे, जेकॾहिं तोखे धपो पए थो त हिनखे माण्हू। चई साॻियो छोकिरीअ भुनागुर पाणीअ जो लोटो हिकिड़ो खयो, उन ते कुझु पढ़ी ऐं मुंहिंजे साम्हूं खणी छिड़काई ऐं चई त पंहिंजी असली शिकिल में अची। जीअं जो चयईं त साईं मां वरी साॻियो कुते मां माण्हू थी। मां जो माण्हू थियुसि, मां हुन छोकिरी जो बीठी चई त मां त आसरा पलियूं वेठो हुउसि न, हिन जो मूंखे माण्हू कयो। चई मां छा कयो, तकड़ में छोकिरी जा हथ छिके ऐं उन हथनि ते मां हिनखे चुमी ॾियणु, मां हिनखे हथनि ते चुमी ॾियणु लॻुसि। मां चयोमांसि अलाह तोखे ख़ुशि करे, तो वॾो मूं ते अहसान कयो, पर मूंखे ॾुख इहो आहे त मां जंहिंसां ज़िंदगी आंदी, जंहिंजे लाइ मां ॾिस त दुनिया जहान जा थाॿा पे खाधा, सर्दियूं गर्मियूं मां को ख़्यालु न पियो कयां, उन मूंसां हेॾो कयो आहे, बेवफ़ाई धार, ऐं ईअं सम्झ त मूंसां हेॾो कई, माण्हूअ मां मूंखे कुतो करे छॾियईं। हाणे मूं ते जेको इहो थोरो कयो थी, हाणे बाक़ी हिकिड़ो थोरो इहो कर त जीअं इन मूंसां कई आहे इन सां इहा कर, तूं ॼाणी थी हिन सां इहा कर, हिनखे सज़ा मिलणु। हिन चयो त हा। मूंखे पाणी ॾिनई, हीअं पाणी खणी वञ। जेॾी महिल ॾिसी त उहा सुती पई आहे, ॾिसी त सुती पई आहे, त हीउ पाणी उनजे मथां खणी हार छिड़काए ॾे ऐं जेको तूं चाहीं त मिसाल जहिड़ी शिकिल में अचे त उहा उन शिकिल में अचे, जेका तूं शिकिल उन महिल चाहीं उहा चवंदे न त उहा उन शिकिल में अचे। मां हिन खां पाणी वरितो, रुलंदो रुलंदो वरी साॻियो पंहिंजे घर आयुसि। अचां जो घर त चई हुनखे त मुंहिंजो आसरो हुयो कोन। अचां ॾिसां त सुती पई आहे, सुती पई आहे। मां चयो बणा वाह जो कमु, जाॻे हा त अलाए छा करे हा, सुती जो पई, सुती जो पई। सो जीअं मां उहो पाणी जो आंदो, मां पाणी हिन जे मथां छिड़काए ऐं चयमि त पंहिंजी सूरत बदिले ऐं हिकिड़ो खचर थी। साईं मां जीअं चयो त बराबरि उहा माण्हूअ मां उते जो उते खचर थी। ऐं हीअ अथव उहा मुंहिंजी घरवारी जंहिंखे तव्हां पाण ॾिसो था पिया। देव हुन खां पुछियो खचर खां त छा हीउ सच आहे? हुन कंधु लोॾियो, माना हा। साईं मुंहिंजो किसो इहो, हिन किसो पूरो कयो। देव चयसि त यार तुंहिंजो किसो बि अजीब आहे, तोसां मां वाइदो कयो हो, सो हाणे मां हिनखे खून माफ़ कयो। मां हिनखे खून माफ़ कयो। देव हिननि खां हिनखे छॾे वियो हलियो। पोइ पोड़ा जेके हुया उन पोड़नि खे उथी सौदागर सभिनी खे दुआऊं ॾिनियूं, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। ईअं सम्झो त तव्हां मुंहिंजे लाइ बसि ईअं सम्झो त रब को मलाइक जी सूरत में मलाइक मोकिलिया माण्हूअ जी सूरत में,
जिन अची मूंखे बचायो जे तव्हां न हुजो हा त देव त मूंखे मारे छॾे हा। तव्हांजो थोरो जो तव्हां तकलीफ़ बि कई मुंहिंजे करे पंहिंजो सफ़र बि रोकियव। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, जंहिं कमनि सां निकिता आहियो अलाह तव्हांजा उहे कम सजाया करे। हाणे तव्हां मूंखे इजाज़त ॾियो, जंहिं कम सां निकिता आहियो तव्हां वञो। हाणे मां बि पंहिंजे घर वञा, जो उहे बि मुंहिंजे लाइ रोअंदा हूंदा, छो जो उन्हनि खे मां ॿुधाए आयुसि त मां मरी मूंखे देव मारी। सभु हिक ॿिए खां मोकिलाए पंहिंजे पंहिंजे घर वारा।